नाज़रीन रखण भरसा रसूल बख्श उमराणी गोठ में मौजूद आहियूं जिते सुबह सवेर SHO नबी शाह वगण की अगवाणी में जो पुलिस टहलन चढ़ाई कई है जिते ब औरतूं ऐं 4 नौजवान के गिरफ़्तार करे जो खंभे खणी वई है उन जो नौजवान की गिरफ़्तारी खिलाफ़ जो गोठाणा एहतजाजी मुज़ाहिरो किया है। SHO हिदायतुल्लाह निंदवाणी साहब असां सुबह असुर जो अची 4-5 बजे असांजे रसूल बख्श गोठ ते चढ़ाई करे असां नाजादी कई अथई। असांजे औरतूं खणी वियो आहे ऐं 3-4 माण्हू भी खणी वियो आहे। मोबाइलूं ऐं घर जो भंजरा करे असांजो सामान खणी नुक़सान करे वियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त निंदवाणी साहब खे हटायो वञे। आयो आहे हिते आज़ाननि महल घर ते रेट कई अथई, भञ ड्राह कई अथई, क़ुरान शरीफ़ असांजे लेडीज़ हिन खे ॾेखारिया त बि हिकु बि न ॿुधई। 3 असांजा लेडीज़ खणी वियो आहे, 4 असांजा मर्द खणी वियो आहे, CD मोटरसाइकिल खणी वियो आहे, ॿ बकरियूं, तंहिंखां पोइ 25,000 रुपया असांजा कैश जेके पिया उहे खणी वियो आहे। असांजो मुतालबा इहो आहे त इनखे हटायो वञे, इनखे चइजे त बाबा हक़ कयो, हक़ न आहे साईं, नाजाइज़ी आहे असां सां। 2 टे ॾींहं अॻु में असां पैसा घुरी 2 लाख रुपया पैसा ॾियो जा रेट कंदोमांव। असां चयो त को FR को NC का ॻाल्हि का मुआड़ जा असां ते को फिरादी आहे त उहो ॿुधाए फलाणो फिरादी आहे चई न फिरादी कोई बि न आहे, बसि असांखे पैसा ॾियो न। अबा तोखे छा पैसा ॾियो। सुबुह 5 मोबाइल खणी आयो जंहिंमें 2 लेडीज़ खणी वियो, 3-4 छोकिरा खणी वियो। मुतालबो कयो त फौरी तौर ते नोटिस वठी जो गिरफ़्तार कयल औरतूं ऐं नौजवान के आज़ाद करे SHO खिलाफ़ कार्रवाई करे असां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन मुस्लिम चांडियो सां गॾु अकरम चांडियो, KTN न्यूज़ रखण।